कबाड़ खाना में जॾहिं बि अचां थो तुंहिंजो छोकिरो नज़र कोन थो अचे। छो भला किथे कमु कंदो आहे छा? न रहिस, कमु कोन कंदो आहे, बाक़ी जवान खून आहे, हिकु हंधि नथो वेहे, असां सां गॾु काथे वेही सघंदो? घुमंदो थो अचे, उनजे मथां रोक टोक कोन अथसि, पर उनजे मथां नज़र रखजांइ त किथे को ग़लति कमु न करे हुजे। जेकॾहिं हितां ग़लति कमु करे निकिरी वियो न त पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, असांजा हथ तुंहिंजी गिचे में हूंदई। पोइ सुभाणे या मयार न ॾिजां त बेली बहावल ख़ान पंहिंजे तॾे जी इज़त न कई। जानू मां शहर हलायां थो, मूंखे थोरो कमु आहे, महिमाननि जो ख़्यालु कजां। बाबा जानू जो हूंदो तव्हां फिक्र छो था कयो? जानू अॼु त जान बहादुर आहे। पाण खां न एतिरो सोच न, वॾेरो मुंहिंजो ॾाढो रहम दिल अथई। को ग़लति कमु न कयो न त सॼी ज़िंदगी तव्हांखे हिते इज़त मिलंदी। चाची छा पई चई? इहो कमु करे थी ॾी या कहीं मां ॿिए खे चवां? ओ अब्बा, इहो कमु आहे त ॾुखियो, पर मां तोसां वाइदो थी कयां, ज़रूर कंदसि इहो कमु, ज़रूर इन्हनि निभागनि जे कंध निवाइण जे लाइ। पोइ ॿुधाईंदीमान त पराइनि न्याणियुनि ऐं नंगनि में नज़रुनि विझण जो छा नतीजो आहे। छो चाची, तोखे तंग कनि पिया छा? अड़े मुंहिंजा अब्बा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछे पियो। जंहिं ॾींहं खां मां छोकिरो परणायो आहे, मुंहिंजी नुंहुं घर में आई आहे, इहो कारो मुंहुं थिएसि छल अनु सॼो ॾींहुं मुंहिंजे नुंहुं में नज़रूं विझूं बीठो आहे। असली असांजे दर जे ॿाहिरां ईअं कुते वांगुरु पियो थो पुछो हणे पियो थो पिरे। पोइ वलीदाद खे छो नथी चई? अड़े अब्बा हाय, कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे पियो? हा, तूं ॼणो इन्हनि खां वाक़ुफ़ु ई न आहे इन भागनि खां। अड़े अब्बा, चवंदा आहिनि जहिड़ा कांव तहिड़ा बचा। अब्बा वॾा त वॾा, पर नंढा वरी जेके नांग अथनि, असली दाह कबी आहे उते जिथे को वर न आहे। अब्बा हे कहिड़ा आहिनि साध त मां हिननि खे दाह ॾियां? तूं सची आहीं चाची, उन्हनि में इहो निमक ई न आहे, न पाड़े ओड़े जो न न्याणी निमाणीअ जो। हाओ अब्बा हाओ, कुदरत वारो इन्हे जो हिसाब वठंदो न। चाची हाणे इहो ॿुधाए त इहो कमु कॾहिं थी करी? ओ अब्बा, जीअं ई मां छोकिरीअ सां मिलियसि न त हुनखे पढ़ाए पको करे न्यापो खणी अचे तोखे ॾींदसि। पोइ तूं छोकिरे खे होशियारु करे छॾिजांइ। ठीकु आहे चाची, मूंखे तव्हांजे न्यापे जो इंतज़ारु रहंदो। हाओ अब्बा हाओ, अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग, मन को भागनि भरीअ जे सिर जे करे कंहिं न्याणीअ जो भलो थी पवे। पाड़नि पटियनि कंहिं ॾिठो त कोन, वतंदा आहिनि कुंडा वठंदा, ख़ुदा आहे पुॼी। हाणे छॾ रहण खे, मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी नाहे राणी। जेकॾहिं तूं शक पैदा न करीं त मां तो मथां छो हथु खणां? रुस्तम, मूंखे कसम ॾे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। खणी जो तुंहिंजी दिलि साफ़ आहे, पर सौट जी दिलि में त अञा ॿियाई वेठल आहे न। तोखे मुंहिंजे मथां त एतबार आहे न? नाहे मूंखे तो मथां एतबार। काल कलो को ॾींहुं आहे, तूं रबूअ खे चाहींदी हुई न, ऐं हाणे तो एतिरो आसानी सां पंहिंजी दिलि मां रबूअ खे विसारे छॾियो। रुस्तम, शादी खां पोइ छोकिरीअ जो सभु कुझु उनजो पंहिंजो मुड़ुसु हूंदो आहे। मां मञा थी त मां शादी खां पहिरियां ॿाराणी करे वेठसि। कीअं न करणु घुर्जे हा? इहो ई त मां सोचां पियो, जॾहिं तो पंहिंजे भाइरनि जी इज़त न रखी त मुंहिंजी कहिड़ी रखंदीअ?
इन ये करे मां तुंहिंजे भाइरनि वांगुरु बेवकूफ़ थो रही आहियां जो तो तरफ़ खां अखियूं पूरे छॾियां। न पूर भजू अखियूं, पर जॾहिं पंहिंजी अखियुनि सां मूंखे ॾिसी न त मूंखे बंदूक आड़ी कढजाए, मां तोखे कान रोकींदसि, पर ख़ुदा जे वास्ते मूं ते शक करणु छॾे ॾे। मुंहिंजे सीने में बि हिकु धड़कंदड़ दिलि आहे। मां चाहियां थो त मां बि कंहिंसां प्यार कयां ऐं मूंसां बि केरु प्यार करे, पर जॾहिं मां तुंहिंजे भर में ईंदो आहियां त तुंहिंजे अखियुनि में मूंखे रब्बूअ जो चहिरो नज़र ईंदो आहे। हाणे ॿुधाए त मां छा कयां? रुस्तम, हिन वक्त मां तुंहिंजी इज़त आहियां। तू सिर्फ हिकिड़ो दफ़ो मूं ते एतबार त करे ॾिस। मां तोखे एतिरो त प्यार ॾींदसि जो तुंहिंजा समूरा शक ऐं गुमान ख़तम थी वेंदा। कयम तो मथां एतबार कयम, पर हाणे इहो ख्याल रखजाए त अॻिते अहिड़ो को बि क़दम न खणजाए जेको मुंहिंजी दिलि खे रंजाए ऐं तुंहिंजे लाइ अज़ियत जो बाहिस बणिजे। बाबा, अम्मा खे समझाए अम्मा खे। हाणे जेकॾहिं मुंहिंजी निमाणीअ मथां थोरो भी हथु खयईं न त मां निमाणी समेत ई घर छॾे हलियो ईंदोसांव। मूंखे ख़बर त पवे न त बाणे तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि तां सटको कढियो आहे। ॻाल्हि का बि न आहे चाचा, पुफीअ खे अजायो मुंहुं मथां थी पिया आहिनि शक। चवे थी त घर खां ॿाहिरि बि न निकिर ऐं कंहिंखे अखि खणी बि न ॾिस। पोइ त बकवास पई करे। फ़क़ीराणा ॿार के घर वेंदा आहिनि छा? निमाणी जे घर वेहंदी त तव्हां सभु बुख मरंदव। अम्मा मूंखे पाण पई चवे त हाणे मां पोड़ी थी वियां, मूंखां पिनण कोन थो पुॼे। जॾहिं निमाणीअ पिनण शुरू कयो आहे त वरी साॻे तरीक़े सां साड़ अम्मा खे। साड़ सड़ोली मावा मुंहिंजी। मूंखे साड़ छो थींदो? मूंखे बि पाड़े ओड़े में इहा अटे जी लपती मिले। इनखे को सोना आना मिलंदा छा त मूंखे साड़ थींदो? पुफी, मां बि सभु सम्झां थी त तोखे साड़ आहे त मुंहिंजे हुस्न ते आहे, हुस्न ते। छो त तूं हाणे कुराड़ी थी वई आहीं, मूंखे ॾिसी इन करे सड़ी थी। पर यादि रख, मां बि निमाणी न चाहींदीसां न ते। ॻाल्हि लख रुपए जी कई थी निमाणी। अॼु मूंखे ख़बर पई त ससु नुंहुं खे छो नथी बर्दाश्त करे। उही पुराणे पला लॻे बाहि जल्दी लॻंदी आहे। बस हाणे बस अजायो भई बंगस न खपायो। भागन भरी कुछ अकुल खां कम वठ। ॿारनि ते एॾो ज़ुल्म कंदी त तूं बि ख़ुशि कोन रहंदी। ऐं मां दरवेश बि तोखे दुआ कोन ॾींदुसि। तुंहिंजे इन दुआ खां दुश्मन जी पिट भली। इहे दुआऊं पाण वटि रख। रुगो इन छोरीअ खे समझाए त जे ॿाहिरि निकिरे थी पई न त इहो नखरनि नाज़नि सां न घुमे। भागन भरी ये नाज़ नखरा असां फ़क़ीरनि जी मीरास आहिनि। जे नाज़ नखरनि सां निकिरंदी त कुझु खणी ईंदी। तो वांगुर जे बूथ सुॼाए वई त पोइ कुझु बि कोन मिलंदुसि। तो वांगुर धिका खाई मोटी ईंदी। ओ खबड़ तूं हथ सां तो छोरीअ जी ॿेड़ी ॿोड़े हथ सां। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सच चए बि मिठिया थी लॻे। ओ अम्मा निमाणी ज़ाल मुंहिंजी आहे। जॾहिं मूंखे हिन जे मथां कावड़ नथी अचे, तूं कावड़ छा लाइ थी करीं? हक़ ते मां चवां थो हां त इज़त अचणी वञणी शइ आहे, रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। हूअ कहिड़ी इज़त अथव? राज था तव्हांजे इज़त जा पिया गुण ॻाइनि। न शर्म न हया। बेइज़ती। अम्मा मिसाइल थी वई थई, मिसाइल। बस छोड़ी त मथे में ठू। अरे मां जे लाइ ईअं थो ॻाल्हाए। अलाह करे बाबे ते का करे। वीचारा तो त चयो त चप्पल ही चूरी छॾियो आहे, हू त हिते ई आहे। अरे सर, मूं ईअं नाहे चयो त हू हीअ जू छॾे वियो। मूं इहो चयो त असां वटि हलियो वियो। पोइ ख़बर नाहे यकीन कयो सर, असांखे का ख़बर नाहे। नए का चालाकी
कोन ॾींदासीं। बाक़ी जबल जे करे मुंहिंजी बेइज़ती न कयो। मूं हुन जो कहिड़ो ॾोह कयो आहे? ठीक है तव्हां मथो न पिट, वञी पाणी जो ख्याल कर, मता कंहिं ॿिए जो फसल न ॿोड़ाई। मोला दादा सच में वड़िया आहिनि या असां सां चालाकी था कनि? जीअं असां मोर मां हथ कढिया आहिनि, जबल हितां ॿिए ॾींहं ते निकिरी वियो आहे। इन जे करे जबल खे पूरी पक थी वई, हाणे हुन जो वारो आहे। इन जे करे पंहिंजी जान जे खौफ़ खां भॼी वियो। ईअं बि थी सघे थो। इहो ई आहे मौला दादा, इहो ई आहे। जेकॾहिं हुननि कुझु कयो त पोइ हुनजे खानदान खे ख़तम करे छॾींदासीं। इहो जबल न सोचींदो। अरे भाॼाई तूं अच अच। अदी अच अच अची वे हलिया हलिया बिस्मिल्लाह कयां अच। भाॼाई सफ़ा विसारे छॾियो अथई, अचे ई नथी। आऊं त तोसां रोज़ मिलण लाइ अचां, पर किथे तुंहिंजा घर वारा नाराज़ न थी वञनि। अदी छो नाराज़ थींदासीं, सदाई ईंदी कर, भले भले ईंदी कर। ती अलाह कंदो ख़ुशि हूंदव, सदाई पाण में ख़ुशि हूंदव। अम्मा तूं वञी अदी जन्नत लाइ चांहि ठाहे अच, वञ तकड़ी वञ अम्मा वञ। हाँ चाची खोड़ अच, भाॼी मां चांहि ठाहे अचां। अम्मा तोखे जेको बि ॿुधाइणो आहे मूंखे जल्दी ॿुधाए वठ, त हिते को मूंखे ॾिसी न वठे। ओ अम्मा छा थी सोचे पई? जेको बि नियापो ॾियणो अथई मूंखे ॾे त मां हितां पेर ठाहियां। जेको चवणो हो सो चयो मां, हाणे मां वधीक तो ते ज़ोर नथी रखां पई, जेका तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा मूंखे नियापो ॾे त मां वञां। ठीक है चाची, मां तैयार आहियां। मां जबल सां वेंदसि। अल्लाह तोखे पंहिंजे मक़सद में कामयाब कंदो। छल रब तोखे मंज़िल ते पहुचाईंदो। मां हलाए थी अबर, रखो रब ते सणाई थींदी। कम थी वियो आहे, तूं पंहिंजी तैयारी करे छॾी आहे? तुंहिंजो इहो थोरो मां कॾहिं बि लाइ न सघंदुसि। को बि थोरो न आहे यार, जॾहिं दोस्ती कई आहे त पोइ निभाईंदुसि। मुंहिंजे इन कम सां तो मथां मुसीबत ज़रूर ईंदी रबू। मां इन मुसीबत खे मुंहुं ॾेई वठंदुसि, पर ख़ुदा करे तव्हां रुॻो हितां ख़ैरनि सां निकिरी वञो। रबू ग़लति कम कोन थो कयां, हक़ ते आहियां, ऐं मूंखे पूरी उम्मीद आहे त अल्लाह साईं असांजी मदद ज़रूर कंदो। जबल पोइ राति मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। न रबू, हाणे मां तोखे वधीक तकलीफ़ कोन ॾींदुसि। यार ईअं थी नथो सघे जो मां तव्हांजो अधु मां साथ छॾां। जेसीं ताईं तव्हां असांजे ॻोठ मां ख़ैरनि सां नथा निकिरी वञो, मां तव्हांखे ईअं अकेलो न छॾींदुसि। ठीकु आहे, पोइ राति मिलंदासीं। हिन वक़्तु अनवर ऐं मौलादा साम्हूं अचनि पिया। पोइ मिलंदासीं। जबल इहे राति ॾींहुं तुंहिंजो पीछो कंदा था रहनि। तॾहिं त चवां पियो त मुंहिंजे इन कदम सां हुननि जो पहिरियों शक तो मथां ईंदो रबू। पहिरियां बि हिननि खे मोह ॾिनो हुयोसि ऐं हाणे बि ॾेई वठंदासीं। जबल ठीकु आहे, त पोइ मोकिलाणी न आहे। अल्लाह ने गवाह।
जब्बल ऐं रब्बू जरूर का न का खिचड़ी पचाए रहा है। इहो ॿई रोल पाण में गॾु थी ख़बरूं कंदा हूंदा, कहिड़ियूं असांजे लाइ खिचड़ी पचाईंदा हूंदा। पोइ बि अनवर असांखे थोरो ख़्याल सां रहणो। पोइ इहो छो थो कयूं? अदा वरी खे मोकल वठी मार वांगुरु गुठीअ में रस विझी ढिलो लंस डालो। ये करो तॾहिं त इन चप्पल जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। हलो लेकिन असांजी न्याणी सुरनि में रही, असांखे कॾहिं बि चुप ॾिसी न सघंदासीं। मरियम तू ही ॿुधाए त मां छा कयां? जेकॾहिं मुंहिंजो रस हुजे हा त मां पंहिंजी न्याणी खे ॾिखण सूरनि में छॾे ॾियां। जॾहिं न असांजो इरादो आहे त पोइ हितां जबल सां गॾु कढी हुनखे रवानो कर। उन खां पोइ छा थींदो? तूं इहो कॾहिं सोचियो आहे? वली दादा वारा असांखे मारे वेंदा न त भली मारे वञनि, पर असांजी न्याणी त वतन वापसि वेंदी न। जान पुट जो सोच मरियम, उनखे ज़िंदा कोन छॾींदा। मोर खे नाज़ा सां गॾु मोकिले छॾींदासीं। मरियम मरियम हे ॿारनि ॻाल्हियूं न कर। उते पहुचंदे पहुचंदे उन्हनि खे 4-5 ॾींहं लॻी वेंदा। तेसी ताईं वली दादा वारा चुप करे वेहंदा न मरियम न, चइनी तरफ़नि खां इहे गाॾियूं भॼाईंदा। जबला ई नाज़ा खे रस्ते में पकड़े विझंदा, पोइ त उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदा न। रोज़ रोज़ मरण खां इहो सुठो आहे त हिकु चक्कर मरी जान त छॾाईंदी। पोइ अचे त गलो दबाए करीस पूरो। बाक़ी मां हिकु ॾींहुं ख़ातिर सभिनी खे मारण नथो चाहियां मरियम, मां नथो मारण चाहियां। मरियम तूं भाॼाई ऐं अदा बिचार जो सोच। वली दादा एॾो ज़ालिम आहे जो हू असां सभिनी जी ज़िंदगी मौत खां वधीक बदतर करे छॾींदो। रस्ते में पकड़े पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू